सिंदड़ी तुंहिंजो सुगंधो मरंदासीं पर मुर्कंदे कंदो केर मयार वो यार कंदो केर मयार कंदो केर मयार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंदड़ीअ खे सिर केर न कंदो केर मयार वो यार कंदो केर मयार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो कंदो केर मयार ढोल जली जाए वक्त बिताई ढोल जली जाए वक्त ढोल जली जाए वक्त बिताई किरंदा कंदार वो यार किरंदा कंदार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो कंदो केर मयार वो यार कंदो केर मयार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो कंदो केर मयार मदीने कटार वो यार मदीने कटार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो कंदो केर मयार वो यार कंदो केर मयार कंदो केर मयार वो यार सिंदड़ीअ खे सिर केर न ॾींदो कंदो केर मयार ये वो बागी है जिसने हमारे खिलाफ बगावत का बाजार गर्म कर रखा है। सच की आवाज उठा रहा रखे तवा हमेशा बागी सनीदा हो फरंगी आओ बुड्ढा दम मौत के दरवाजे पर खड़ा है तुम्हारा गंडर जबान कैची की तरह चल रहा है। ओ कमीना इन जबान सा मां अल्लाह साईं जो हुन जे प्यारे रसूल ऐं मौलानी मुश्किल कुशा जो नालो वठंदो आया तू लेके गदी जबान तो से फरंगी अभी भी वक्त है सोच लो हमारे खिलाफ बगावत की तकरीरें करना बंद कर दो हम तुमको आजाद कर देगा। तू असाजे जिस्म ते हुकूमत करे सकी थो पर असाजे दिलनि ते रब पाक जी हुकूमत है। असी सिंधी सिर ॾेई सघूं था पर गुलामी कबूल करे नथा सघूं। बकवास बंद करो हम तुमसे तुम्हारा जिंदगी छीन लेगा। अशहदु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद नेक वक्त जल्दी कर असा बिनी के भूख लगी आए। बस तय था माली ले खड़ी थी अचा अंग्रेज जो मानू आए हो के आई ते पुन्नी के मोकले जो मीटिंग आहे। इनने भी कहा न कहा चाल होंगी। तुम लोगों को इसलिए बुलाया है कि तुम लोगों से हम जरूरी बात करना मांगता है। साहब बहादुर तवा जो हुक्म असा जी अखिन ते सरकार अशाद ताजी जुतिया जा कोकायूं ताजी हुकूमत में शींह बकरीअ खे गॾु हिक ई घेरे ता पानी पीअंदे ॾिठो आ। मिस्टर बागवान दास तुम बहुत समझदार आदमी है हमको तुम्हारे जैसा वफादार आदमियों का जरूरत है। कर्नल साहब तवा असा के छाले सदायो है मकसद जी गाल कयो।
और हमने आप लोगों को इसलिए बुलाया है कि हम आप लोगों का मदद से इस इलाके में छावनी बनाना मांगता। कर्नल साहब तवा ही छावनी केड़े इलाके में ठाईंदो? हम गांव के पिछला हिस्से में छावनी बनाना मांगता है। वही पासे था असांजे अब्बन जी कब्रू आहिनि ऐं मासूम अली शाह जी मज़ार भी आहे। और नो तुम क्या कहना मांगता है? असां पंहिंजे अब्बन जी कब्रनि मथां ऐं वलियनि जे कब्रनि मथां फौजी छावनी हरगिज़ ठाहे न रहंदी कर्नल साहब। जो शोला हमारे सामने चलने का कोशिश करता है हम उसको बुझा दिया करता है। कर्नल साहब ही सिंध जा परवाना एतिरो जल्दी विसरण वारा न आहिनि। सरकार ॾिसो था मुड़स जी अकर तव्हां मुंहिंजे हूंदे फिक्र न करियो। अहिड़ो बंदोबस्त कंदोसां यादि कंदो यादि। कर्नल साहब हिन जा इरादा ठीक न थव। ही ॻोठ में हाणे भड़काईंदो। मिस्टर भगवान दास तुम्हारा जैसा लोग हमारा साथ है तो हमको कोई परवाह नहीं। अचो अचो ॿुधो ॿुधो जीअं त हर साल अंग्रेज सरकार ढगनि जी जोड़ कराईंदी आहे जंहिंमें जेको पहिरियों नंबर ईंदो उनखे पग इनाम ॾिनी वेंदी। वजरे दो लारी वज। कारे जी मां जी दुआ कर त मां पहिरीं नंबर अचां। कलरनर लाल कंदो बाबा तूं पहिरियों नंबर ईंदी। अल्लाह साईं पंहिंजे हबीब जे सदके में असांखे कामयाब कंदो। चङो बख्तावर अल्लाह बेली। अल्लाह बेली। कन खोले ॿुधी छॾियो। हर साल पुनू ढगनि जी जोड़ में पहिरियों नंबर ईंदो आहे। इहा मुंहिंजे लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। मां अंग्रेज सरकार जे अॻियां कंध बि नथो खणी सघां। हिन साल निकिरी कोन वेंदो। जे निकिरी वियो त बची न वेंदो। मां हर हाल में इहो मुक़ाबिलो खटणु चाहियां थो छो जो मुंहिंजी इज़त जो सुवाल आहे।
तुम्हारा बहादुरी से बहुत खुश हैं। तुम जख्मी होने के बावजूद भी ये रेस जीत गया है। बाबा ये गोली तो क्या है? पुट जे करे सिंध में गद्दार न हुजन तो अंग्रेज सिंध ते हथ भी न खड़ी सघंदा। बाबा मां तो के डॉक्टर वटि वठी थो हलां, मां तो के मरण न ॾींदसि। न पुट न, हाणे डॉक्टर जी जरूरत न आहे। हिन धरती जी पाक मिट्टी मूंखे छॾे रही आहे। ऐं विटाई गोठ, ऐं कलंदर लाल, सिंध जी लज। पीउ के मुए 25 साल थी विया आहिनि, पर जे अची हुजे हा त तोखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी हा। जे कॾहिं दुनिया में मरण जीअण न हुजे हा त माण्हू अल्लाह साईं खे कीअं सुञाणे हा? हाँ पुट, तूं सही तो चईं। अल्लाह साईं जो कम अल्लाह साईं जाने थो। कारा तोखे लख लख मुबारक हुजे। तू धके गाड़ी जो मुकाबलो खटे पंहिंजे ॻोठ जो नालो रोशन कयो थे, पर अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, तू कम पियो करीं। तोखे तो ख़बर आहे नूरी, कम करण असां हरियन जो शान आहे। सॼो ॾींहुं कम कंदे रहंदे छा हेॾे होॾे बि ॾिसंदे? छा मतलब आहे तुंहिंजो? भुलाए
तोहफ़ो? रईस बाराम खान शायद सुठी आंदी थी। अरे भलो तोखे याद आहे त बचपन में मूं किरण जे पुट के मारे मारे अधु मुंह ओ करे छॾियो हो। न साईं, ॻोठ में तव्हां जहिड़ो कुझु जवाब बि कोन्हे। हा पुट हा, जेकॾहिं एतिरो बहादुर हुजे हा त कारो पग हरगिज़ न खटे हा। ऐं इन पग जे करे मूं त कारे जे पीउ खे मारे छॾियो हो। बाबा हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर? जेकॾहिं ढगे जो रस्तो न छिजे हा त ही मुक़ाबलो मां खटा हा। पर ख़ैर आहे, हाणे जेको मुक़ाबलो थींदो हुनजी पग मुंहिंजे सिर ते हूंदी। तोखे ख़बर आहे त कारो सुका टुकर खाई पलियो आहे ऐं तूं माखी मखण खाई पलियो आहीं। पर ख़ैर मां हुन कमज़ार जो ज़रूरु बंदोबस्तु कंदुसि। अम्मा तू डगन के पानी प्यार त मां घा करे अचां थो। पुत्र कुछ ख्याल से कम कर जाए। आज हम बहुत खुश हैं क्योंकि हमारा कल डॉटर बेबी रोजी आने वाला है। और हम जाए उनको लेने के लिए? नहीं नहीं, हमने उसका बंदोबस्त कर लिया है। हमारा बहादुर सिपाही उसके साथ है।
काला मैन डाकू डाकू हमारा पीछा कर रहा है। तुमको तुम्हारे अल्लाह का वास्ता, कलंदर लाल का वास्ता, कोट पिटाई का वास्ता। सच के वजह सोने रब था, ऐं कलंदर लाल था, ऐं भिटाई घोट था। तू गैर मुस्लिम जरूर आई, पर असा सिंधियन जो उसूल ना है त कंहिं भी औरत ते हथ खणूं। तव्हां विच में न अचो, छो ही अंग्रेजानी आहे, छोकिरी मुंहिंजे हवाले कयो। असांजी दुश्मनी अंग्रेजनि सां आहे और जात न। मां तुंहिंजो तकरीरूं ॿुधण कोन आयुसि, एतिरा फौजी अंग्रेज मां मारिया अथमि हिन छोकिरीअ जे ख़ातिर। तूं चईंदो छॾे ॾे, ईअं हरगिज़ न थींदो। मुंहिंजी हिकिड़ी सलाह, जेकॾहिं ॿुधो त ॿुधायां। छा मतिलब आहे? तव्हां ॿई पाण में मुक़ाबिलो कयो, जेको खटंदो छोकिरी इहो ई खणी वेंदो। मंज़ूर आहे मूंखे। भाई बहादुर आयो, एक छोकरी जे करे पाण में छो था वियो? अचो ठाकुर पायो मुल्क दुश्मन सां मुक़ाबिलो कयो। कलंदर बस कलंदर। ये क्या हो गया है तुमको? सर डाकू ने हमला करके हमारा सारा सिपाही को मार दिया है और रोजी को ले गया है। ओह माय गॉड, ये सब कैसे हो गया? पता नहीं वो लोग हमारा बेबी को किधर उठा कर ले गया। कम ऑन। अजी पानी पी। अदा मारन वारन खा बचाए वालो पेजो आ होने दी जे कड़े तू मुखे ना खड़े तो शायद मां मरी वजे। अजी हाणे अल्लाह करे कारो जेल में जल्दी छुट्टी अचे ऐं पंहिंजी अमानत मुखां संभाले वठे। अजी हाणे जवान धीअ जो बोझ वधी खणण मुंहिंजे गुलनि में ताक़त नाहे। अजी बाबा बाबा मूं ॿुधो आहे कारो जेल में भॼी वियो आहे। हिन छा कयो? जेल में वञी पाण खे मुजरिम बनाए छॾियईं। मुजरिम बनण वारा थी इहे वॾेरा ऐं अंग्रेज आहिनि जो बेगुनाह माण्हुनि ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए जेल मोकिलींदा आहिनि। चल छा लतीफ़ करे अंग्रेजनि खे वॾेरनि खे कोड़ जी बीमारी पई, असां मस्किननि जी जान ई छुटी पई। अल्लाह करे मुझे बच्चों के हालत में हो तो हमने तुम्हारे पास का दिन गुजारा वो बड़ा खूबसूरत है, हम उसको कभी नहीं भूलेगा। मुझे साथी अचन तो के तुझे घर छड़े अचन। हम नहीं जानता था डाकू लोग इतना अच्छा होता है। हम यहाँ आकर बहुत हैप्पी हुआ, बहुत इंजॉय किया। हल पहली मानी टुकर जो बंदोबस्त कयूं उठी।
हुओ मुबीन भाई कपड़ा बदलाए इन छोकरी के ते फौजी चौकी ते वेझो छड़े अचो। तू फिक्र ही न कर, दमादम मस्त कलंदर। जेको मुखां गलती थे माफ कर जा यार, मुखां ऐं मुझे दोस्तन का जेका गलती थी हुजे माफ कर। तुम बहुत ग्रेट इंसान है, तुमने हमारा मदद किया, हमारा इज्जत बचाया, इसका कभी न कभी हम बदला जरूर चुकाएगा। असां सिंधियन के इहो सबक अबन ॾाॾन खां मिलियल आहे त मजबूर जी मदद करण घुर्जे। हम चलता है, ओके बाय। बेबी, तुम किधर चला गया था? वो डाकू लोग क्या चला गया है? वो ये लोग कौन है? पापा, ये लोग बहुत अच्छा है, इनका सरदार ने सब लोगों को मार डाला। वेरी गुड, वेरी गुड। आओ नौजवान, तुम हमारा तरफ से अपने सरदार को खाने का दावत देना। तो पापा, ठीक है, ठीक है। सुन जो पैगाम, बेस्ट जाए सलीना सिंह। कलंदर, मस्त कलंदर। Come on, baby. अज मां ॾाढो ख़ुशि आहियां, 20 साल वही मज़े सां खाईंदुसि। अरे जलोस ॿधो इन जा हथ खणी हलोस, घणा ॾींहं लाइक़ कई आहे, खणी हलोस। वॾेरा घणा ॾींहं तो ऐश कयो थे, ग़रीबनि जो रत पीतो थे, अॻे हालत अच्छी पानी। अजी जनत ॿुधो अथमि त कारो धाड़ेल बंदी चुको आहे, वॾेरे जा माण्हू मारे ऐं वॾेरे खे अगवा करे वादी ते खत्म थिए तो। कारा ये तो छा थियो आहे, मां त तेरी रात में जींदी हुयसि। मूंखे छॾे ॾियो, मूंखे न मारियो, मूंखे छॾे ॾियो, ख़ुदा जे वास्ते मूंखे छॾे ॾियो, मूंखे न मारियो, मुंहिंजी सॼी दौलत खणी वञो, मूंखे न मारियो, मूंखे छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो, सॼी दौलत मुंहिंजी खणी ॾियो, मुंहिंजी छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो, न मारियो मूंखे, मूंखे न मारियो, मुंहिंजी सॼी दौलत खणी वञो, ख़ुदा हे हथ थो ॿधा, ख़ुदा जे वास्ते मूंखे न मारियो। माण्हू जॾहिं मौत खे ॾिसंदो आहे त ख़ुदा यादि ईंदो आहे। अड़े ज़ालिम, मुंहिंजी मोड़ी मात जो कहिड़ो ॾोह कयो जो तो उनखे फाए में तारियो आहे। अॼु मां तोखे पंहिंजी हथनि सां साड़ींदुसि। साहब, मिस्टर लालू, तुम्हारे बाप के मरने का हमको बहुत दुख हुआ है। तुम्हारा बाप हमारे अच्छे साथियों में से एक था। राम 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 सरकार, जेकॾहिं तव्हां नरमी कई त असांजे लाइ मुसीबत थी वेंदी। जल्दी बंदोबस्त कयो वञे कारे जो सरकार। कारो शुक्र करे जो मां न हुयो, न तो उनजा लाश कुत्ता खाईंदा। मिस्टर लालू, तुम घबराओ मत, उसके लिए हमने अपना गोरिल्ला को बुलाया, उसने बड़ा बड़ा डाकुओं को सीधा कर दिया है। जब तक शिकार जमीन पे तड़पे नहीं, हमको चैन नहीं आता है।
और जब तक इसका खून ना निकले हमको मजा नहीं आता है। शेठ साहब मातू या पैसा जल्दी दी, मेहरबानी करे मुझे सामान न उछला। हाय शेठ साहबुदी के तेरे आई तो 5 रुपये रे। अरे छो पोड़ी जो सामान पे उछलाई। राम 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 भाई माँ तेरे आयु से तो मत आने की खर्चे पानी की जरूरत पड़े। बकवास बंद कर तू पूरा। अरे मात कर रामपुर, कन्न खोले बुद्ध। आज का पोए तो इन पोरी के तंग गयो तो मुखा मुरो को भी ना गोली से टूंग करे जन्म। राम 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 भाई मुझे माफ करो, मुझे बातें जा दीजिए तो माँ ही घर ही लगी नहीं चली यही मैं तो अरे आयो आई ना गस्ते। हेलो छाता नहीं सो अच्छो मिस्टर टॉम, हमने तुमको इसलिए बुलाया है कि हमारे इलाके में एक खतरनाक डाकू पैदा हो गया है। पापा हम उस डाकू को सही देखेगा। सर आप उसका सिर्फ मुझको नाम बताओ। और उसका नाम कारू माछी है। सर आप फिक्र मत करो, ये तो कोई चीज ही नहीं है। हम इससे पहले भी बहुत डाकू पकड़ा है और इसको भी पकड़ के आपके सामने पेश करेगा। ऑलराइट, हमको तुमसे यही उम्मीद है। ओके सर। साहब यहाँ अचण थियो है। हम इसलिए आया है, हमको तुम्हारा सरदार से बात कर रहा है। यह गाला है मैम साहब क्यों रस्तो भूल जी आया हो? हम यहाँ इसलिए आया है, हम अपना डैडी से तुमको मिलवाना चाहता। वो बहादुर लोगों तो मिलकर बहुत खुश होता। मारा नहीं है चमुखी। ओ नो नो, हम तुमको इनाम दिलवाए था। मैम साहब तो कहिया खबर आए तो तू कर्नल जी धी आई तो के शायद यह खबर ना आए तो मुझे नालो कार्रवाई। ओह माय गॉड, हमारा डैडी तुम्हारा गिरफ्तार का बंदोबस्त करता। तो जो ती ख्वाब किसी रहे वाहे। तुम फिक्र नहीं करो, हम तुम्हारे लिए अपने डैडी से बात करेगा। रमजान तू आई किथे तो मुझे परेशान करे छॾियो आहे। मुझे एक खास खबर आंदी है। कहिड़ी खास खबर आंदी है थई? अज अंग्रेज जी असले जी जीप अची रही है। साथियों होशियार थियो, हर हाल में इहो असलो असांखे काबू करणो आहे। अचो
हलण जो कोशिश न कयो, हेठि लही वञो न त मरी वेंदो। हथियार असांजे हवाले कयो। ख़बरदार न त मारे छॾींदासीं। नहीं हेठि जो न हिते भुञी छॾींदासीं। हा लाद। शराफत सां समझी वञो। कलंदर, मस्त कलंदर, वो ॾिसो। कारो, तुम बहुत तेज इंसान है। हमने जब कहा हमारा रातों का नींद उड़ गया। हम तुमसे लव करता, लव। अरे छोकरी से बेगैरत, वंज 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 तो पंहिंजो कम कर। तू कंहिंजी इज्जत जो ठेकेदार आहीं छा? मुसीबत थी वई। अरे ना बुधी वरे तू जो मेरो बुधी है सरकार। हिन मां हिकड़ो भी कारो माजी कोन्हे। ओ मिस्टर भगवान दास, देश का मतलब है खारो भाग गया है। वो मुझसे भाग के कहाँ जा सकता है? हमारी उसका बंदोबस्त करेगा। अरे अब लो, जल्दी करो, जल्दी करो। अपने आप को हमारे हवाले कर दो, और हम ये पूरा गांव तबाह कर देगा। हम 5 तक गिनती गिनेगा। अगर तुमने अपने आप को हमारे हवाले नहीं किया तो हम बमों से इस बस्ती को उड़ा देगा। पुटना इतने मांगे तो किए मिलेंगे। हो हटी भाई माँ, ये टाइम मुंह में सा है। मार के गिरफ्तारी नहीं हो। गिरफ्तारी दे छट ना ना मार के गिरफ्तारी नहीं हो। माँ तो हिकड़े जे करे सजे गोठ जे बच्चे के यतीम जेल ना दींदे। जिंद जा बच्चा मौज जा बच्चा आई। मां इन निमक हराम कमीनन जा कदम इन धरती ते बिठाए छॾींदो। पुट जे कॾहिं अॼु तो गिरफ्तारी न ॾिनी तो मां तोखे खीर न माफ़ कंदे। तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे मां, त मां गिरफ्तारी ॾियां थो। मामा, अम्मा जो ख्याल रखिए। अल्लाह सही कलो पुत्र। वेल डन कारो माछी, तुमने अच्छा काम किया। तुम बहुत समझदार आदमी है। अरे ले न कर, दुआ कर मुझी माँ के। जैसे तौर पे माँ तवा के गिरफ्तारी नहीं आए तो सभी के भूखड़न वांगर भूल के रहा। चलो इसका
सके आई पंजतन पास सके मुझे बचने की पैसे अमान में रख जीअं बि करे पंहिंजो जान ॾेई कारे खे जेल मां आज़ाद कंदासीं। जेल जी दीवारूं भञी कारे खे आज़ाद कराईंदासीं। साथियों, मां तव्हांजे जज़्बे जो क़दुरु कयां थो। तव्हांजे सीने में बाहि भरी रही आहे ऐं मुंहिंजे सीने में मच भरी रहिया आहिनि। मां पंहिंजे यार कारे खे जेल मां आज़ाद कराईंदुसि। मां रमज़ान ऐं अली शेर वञी मूंखे फ़ाइदो वठी ज़रूर कारे खे आज़ाद कराईंदासीं। ओए अचो मूंसां। नूरी दियो मानी छो नथी खाई? रब साईं चङी कंदो। हाणे असां दुआनि खां सवा कुछ भी नथा करे सघूं। बाबा विशेष शैतान की लालू किया न तो वो किए झले ना कारे की। सॼे ॻोठ में इहा ई ॻाल्हि हली रही आहे त कारे जे गिरफ़्तारीअ में लालू ऐं भगवान दास वाणिया जो हथ आहे। पुट चले शाह लतीफ करे लालू जो कंध भरिए। तुमको तुम्हारा जिंदगी अजीज है तो अपने साथियों का पता बता दो, वरना हम तुमसे तुम्हारा जिंदगी छीन लेगा। अरे कमीना, सिंध धरती जैसी मौत कबूल करना है पर पांचे साथियों जो डस कौन लीना है। तुम अपने आप को मौत के मुंह में देखकर भी अपने साथियों का पता नहीं बताता है। तुम कैसा पागल आदमी है। अरे फरंगी कमीना, तू मुझे छा मारी दे? मौत है जिंदगी तो खुदा के हाथ में आए। हमसे हमसे कौन बचाता है? देख भगवान दास जी देख ही असांजी सियासत नाग बाजार में फांसी वियो असांजो नालो बि न आयो आहे। तव्हां बि हू बहू पंहिंजे पीउ जे नक्शे कदम ते पिया हलो। उहो बि वॾो सियासतदानो। शींहं जो पुटु शींहं हूंदो आहे। राम 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 राम। तुम्हारे ये हाल देखकर हमारा दिल कांप रहा है। हमको नहीं मालूम था हमारा पापा इतना सालिम है। हाथ से हमको अपना पापा से नफरत हो गया। नफरत। आपने कारों को गिरफ्तार करके बहुत बड़ा कारनामा अंजाम दिया है। हमने कारों को गिरफ्तार करके अपने बड़े अफसोस को दे दिया है। अब उनका मर्जी है उसको छोड़ दे या सजा दे। तुमने अंग्रेज से टक्कर लिया है। इसका अंजाम तुम्हारी मौत पर खत्म होएगा। मौत की धमकी कह दे। अफसोस पहन गाल जो है जो समझ पागल कुत्ता तवा मिली आज। तुमको अंग्रेज के ताकत का अंदाजा होना चाहिए। इस सिंध के सूबे पर हमारा पूरा कंट्रोल है। अरे कुत्ता सिंध देता तो जो पी भी कब्जो न करे सके। मां मरी नो तो छा थियो? मुझे मरण का पोए सिंध जो बच्चो मुझी मौत जो तो का इंतकाम वठ दो। तवा के जूता हणी सिंध में बाहर कर दा। हम देखता है कि तुमको इधर से कौन निकालता है। रस्सी को खींचो। Come on, hurry up. खींचो। ये किधर भाग गया है? उसको ढूंढो, come on.
आओ, हरे आप। तो मुझे मदद कया है मां तो जो तमाम गणों थोरातो आया हारो तुम सिंधी लोग बहुत बहादुर होता है। हम बहादुर लोगों का कदर करता है। हमारा मौत तुम्हारा पाँव में होगा। रोजी तो जो पी की खबर पाई तो उसके के बारे में क्या सोच लो? हम अपने पापा के साथ नहीं जाएगा, हम तुम्हारे साथ रहेगा, लेकिन तुमको हमको अपना जबान सिखाना पड़ेगा। सिंधी जड़ी मीठी बोली ना है, छो न सिखारी उस मातों को, जरूर सिखारी। कलंदर मस्त कलंदर सुख नई जिंदगी मुबारक हो जाई। यार तवा जड़ा दोस्त मूसा गड हुजन त कारे के केर मारे सके थो। यार कारा असां ॿुधो संतों जो गिरफ़्तार कराइण में लालू भगवान दास जो हथ आहे। सरदार वो छा ख्याल आहे, कयूं भगवान दास जी गिरफ़्तारी बंदोबस्त? अज तक कयूं भगवान दास जो बंदोबस्त, पोइ कंदासीं लालू जो बंदोबस्त। अचो मूसा। राम 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 राम। सरकार हाणे असांजो छा थींदो? कारी की तो खबर पइजी वई आहे त असां हुनखे बदिरायो आहे। Oh no no, तुम लोग घबराओ मत। हमने तुम दोनों के घर पर फौज का पहरा लगा दिया है। सरकार अवाजी वडी वडी मेहरबानी। अदा कारो मफूर थी वियो आहे। अंग्रेजनि जे पुठियां छिके कुत्ते वांगुरु लगा आहिनि। हू कंहिं वक़्तु अंग्रेज जी गोली जो निशानो थी सघे थो। ना जी ना, अहिड़ी वारी बात मां न कढ। अदा मुंहिंजे मन ते मेरे जो रिश्तो पंहिंजी सां करे छा। ना दी, असां सिंधी जी हिकु ज़बान हूंदी आहे। कारो त दुनिया जे नज़रनि में मफ़रूर आहे, पर मुंहिंजे नज़र में हिकु मुजाहिद आहे। हीअ त मुंहिंजी हिकु न्याणी आहे, पर जेकॾहिं 1000 न्याणियूं हुजनि तॾहिं बि कारे तां कुर्बान करे छॾियां। अदा जीअं तुंहिंजी मर्ज़ी। जल्दी बताओ कारो कहाँ है? अरे आज पागल आए जे तॾहिं हू घर हुजे हा त तुंहिंजी ज़बान कासे खां कढी हिते रखी छॾे हा। बड़ी मार देगा। हिन पिस्तौल जी धमकी केरु ॾे छॾे। हिन पिस्तौल सां असांजा ॿार रांदीगर सम्झी खेलंदा आहिनि। छा सम्झी? ओ भाई, हमको सुनना नहीं मानता, हमको कारो माची खाए कारो। मां या कारो मूंखे गिरफ़्तार कयो। हमको मालूम होगा कारो कहाँ है। हमको मालूम होगा कारो कहाँ है ना। पागल लोग हैं, आओ दरअसल पे। छा कयो? हाणे छा थींदो? अदी दिल न लाए, अल्लाह खैर कर लो। पति रागन राजर पति द पावन सीताराम 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 सीताराम। रघुपति रागन राजर पति द पावन सीता। राम कहे सुख पार भाई, कृष्ण कहे दुख जारे भाई। राम कहे सुख जारे भाई, कृष्ण कहे दुख जारे भाई। रघुपति रागन राजर पति पावन सीता। राम 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 राम। बाहर त पुलिस बीठी आहे, तव्हां अंदर कीअं आया आहियो? चओ त रोटी पाणी जो बंदोबस्त कया। रोटी पाणी जो बंदोबस्त असीं पाण कंदासीं। तू हाणे पंहिंजे कफन दफन जो बंदोबस्त कर। हाँ
राम 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 राम। अंदर मस्त कलंदर गोली भगवान दास के पेट के अंदर। तुम लोगों के लिए कितना शर्म का बात है कि तुम लोग हमारा एक जासूस का हिफाजत भी नहीं कर सका है। हम तुम लोग को डिसमिस कर देंगे। बतल सकाने को हम कारोमाची को दोबारा गिरफ्तार करेगा। ओ मिस्टर टॉम, हम कारोमाची को 24 घंटे के अंदर जिंदा या मुर्दा देखना मांगता है। ओके सर। अजी अंग्रेज कारे जे गिरफ्तारी लाए 50,000 रुपया नक़द ऐं 50 एकड़ जमीन इनाम रखी आहे। अदा तकदीर से लिखल फेर मुड़े न थो सघे। छा थियो आहे? अदी मां चाहियां तो त कारे जी अमानत कारे जे हवाले करे छॾियां। कारो ॼाणे ऐं हुन जी अमानत ॼाणे। अदा जीअं तुंहिंजी मर्ज़ी। बोली मुझी वो बोली मुझी बांभड़ियाणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी ओ बोली मुझी वो बोली मुझी बांभड़ियाणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी। वाह बोड़ा वाह मिठी भाजी पियो। लालू बेशर्म कमीना हटी वञे असांजे रस्ते तां। मां हिकिड़े शर्त सां तुंहिंजे रस्ते खां हटी वेंदो। नूरी जो हथ मुंहिंजे हथ में ॾेई छॾ। इहा हरगिज़ न थींदो लालू। अॼु तुंहिंजे साम्हूं थींदो। मामा तो क्या जख्मी है मुख्य बुधाए। लालू जख्मी करे नूरे गड खड़ी हुआ है पुट। पुट जी इज्जत बचाए पुट। केड़े पासे खड़ी हुआ है? उन पासे खड़ी है पुट। लालू
बगैर तो तू मूंखे यकीन हो तू जरूर ईंदे। तू कहिड़ो सिंधी आहीं? सिंधी तो सिंध जी नियारनि जी इज़त जा रखवाला हूंदा आहिनि। मां जेकॾहिं ईअं न करियां हा त तूं हिते न अचे हा। मां तोखां पंहिंजे पीउ जो प्लान वठंदुसि। हाणे तूं ॿुधाए तुंहिंजी लाश कुत्ते खे ॾियां या साड़े छॾियां हा? पहिरीं इहो ॿुधाए त तुंहिंजो प्लान केरु वठंदो? पोइ त बि छॾे आयो आहीं या न? हाणे तो तोखे ॿुधायां त मुंहिंजो प्लान केरु वठंदो। जेकी मुकद्दर में हो सो थी। हाणे तू सबर कर। कारा हाणे मां यतीम थी वई आहियां। मुंहिंजो आख़िरी सहारो मूंखे कट थी वियो। नूरी जिन जे मथां रब जी छा हुजे हुनजो केर कुछ भी न तो बिगाड़ सके। उथी मिस्टर टॉम, हमारा बेटी ने हमसे बगावत किया है। वो डाकुलों के साथ मिल गया है। अब तो फिक्र नहीं करो, हमारी पूरे जंगल को घेर लेगा। आओ हमारे साथ। ओह माय गॉड, ये क्या हो गया है? कादू अली शेर देर के याचो खैर ता है सरदार। हूँ तो अच्छे यार कारा नसीर कलंदरानी जो दावत है। पुत्र जो चठी अथस, असांखे जरूर हलणो है। हाँ यार
यारनि जे लाइ त जान बि हाज़िर आहे, छो न हलंदासीं? भले भले करे आया मुजाहिदों। साईं, तव्हां असांखे घुरायो, असीं न अचूं, थी सघे थो? हजरत मूसा डथा कहतूर कनू जकू होश देवाया असां। हजरत नूह दा बेड़ा ठिलिया जकू वंझ लावण वाले असां। हजरत यूनिस पेट मच्छी दे जकू अमन देवाया असां। हजरत यूसुफ को हजरत याकूब को रुदे उम्र गुजरिया ओ जेको यूसुफ न लाया असां। कदी भी हुआ से मदीने दवाली अदा हुण शाम दा कैदी असां। हर तो भेदा तू पानी भरी ओ मता कोई टोभा आब हयात होवे। हर रात दा तू इज्जत करी मता कोई मेराज वाली रात होवे। पीर फकीर दा इज्जत करी वो यदा मता कोई आप रसूल दा जात होवे। हर तसे को पानी पिलावी ख्वाजा अदा मता तस्या हुसैन दा साथ होवे। अल्लाह अल्लाह तमीम मोहम्मद ओ यदा मत ऐन अली कर जाना। अरशों लथड़े चार किताबां खोल पढ़न मुसलमान। नावत ज़ेरों डली नावत ज़बरों आचर मार मत केड़े हरफ सुञाना। अखर भी होए बेदीद वाला वो मत बैठी दर्द पछाना। यारी छाथो करे बिदारी लालण वनू ना लड़ी। मुंहिंजी मोहम्मद मीर तो सा दिल वई अड़ी। अव्वल ला तुई यारी छाथो करे बिदारी
हज़रत घोट को सादल वैयरी मोहजी मोहम्मद उम्मीद को सादल माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह दे अंग्रेज लड़कियों के मुसलमानों के साथ मिल गया है, ये तुमने अच्छा नहीं किया। हम अपना अच्छा बुरा खुद जानता है। हम कौन होता है समझाने वाला। ये नहीं करो, आओ हमारे साथ, हम तुमसे शादी करेगा। आओ। ऐसा कभी नहीं होगा। खुटी गोले शिकारी जो घर बम से बच्चे निकालना। हमारा दोनों हाथ हमारा दोनों हाथ खाली है। तुम इतना ही बहादुर है तो अपना पिस्तौल फेंक के देखो, हम तुमको देख लेगा। मरण वाले जात हमेशा खाली हूं ना, पर मां तुझी ये ख्वाहिश जरूर पूरी कर दो। कितना खुशनसीब है तुम्हारा, गोद में हमारा दम निकल रहा है। ना रोजीना, माँ तो के कौन मरण दी दो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।
यार रमजान रोजी असा मुसलमानन ते वॾो एहसान कयो आहे। हू मरंदे मरंदे कलमो पढ़ी मुसलमान थी हुई आहे। कारा यार चवंदा आहिनि नेकनि जे घर बुरा ऐं बुरनि जे घर नेक। नूरी तू रोजी जो कफन दफन जो बंदोबस्त कर वञ। तू ॾाढी खुश नसीब आई। तोखे अजरक जो हफ़न ते नसीब थियो। कादर बस मूं त कॾहिं सोचियो बि कोन हो इन जंगल में धिका खाईंदासीं। नूरी हिन मुंहिंजो कहिड़ो ॾुआ आहे? तकदीर जे लिखे खे केरु नथो मोड़े सघे। हाणे जंगल में केसि ताईं धिका खाईंदासीं? तेसि ताईं सिंध धरती में अंग्रेजन के बाहर न करदासी तेस ताईं सुख सकौन वेंदासी। कादर बस खुदा खुदी आणी दो। ओह माय गॉड, ये क्या हो गया है? हमारा बेटी को डाकू लोग ने मार डाला है। पता नहीं उसका लाश किधर कर दिया है। और तुम लोग जाओ और सारा जंगल को आग लगा दो और कारो मासी को जिंदा या मुर्दा गिरफ्तार करके लाओ। जाओ। चाहत है मेरी तहनाल चाहत है जिंद नाल चाहत है मेरी तहनाल चाहत है जिंद नाल नफरत है जिंद नाल नफरत है मैं तो तहनाल नफरत है जिंद नाल चाहत है मेरी तहनाल चाहत है जिंद नाल चाहत है मेरी तहनाल चाहत है।
गाला यार उदास बैठो आई यार रमजान पहिरीं अकेला वासी हाणे ओरो ज़ात गॾु आहे इहो मूंखे सुठो नथो असीं दोस्त कहिड़े कम ईंदासीं इहा तुंहिंजे सोचण जी ॻाल्हि न आहे मूं सॼो बंदोबस्तु करे छॾियो आहे
ओम ओम डाकुलों का पता चला? सामने जंगल का चप्पा चप्पा छाना है, लेकिन उनका कहीं पता नहीं चला। वो हमसे बच के कहाँ जाएगा? वेरी गुड, हम खुद उन लोगों का पीछा करेगा। आओ हमारे साथ। मानी छो नथी खाए, अचार खाइण ते जोर भरियो थी। तोखे ख़बर ना आहे मुंहिंजो जिस्म भारी थी वियो आहे। छा मतलब? नीक बक, इन जो मतलब त मेहमान अचण वारो आहे। तूं बि अकेली हूंदी, तूं वञी हुनखे वठी अच। नूरी घणा ॾींहं थिया न मां सां कोन मिलियो आहियां। मां पाण चाहियां त मां सां मिली अचां ऐं पाण सां गॾु वठी अचां। पर ॻोठ कीअं वेंदे? हुते ते अंग्रेज़नि जो पहिरो आहे। यार किथे वञण जी तयारी आहे? यार रमजान, शाह नूरानी ते वञण जी तयारी आहे। तूं नूरी जो ख्याल रखजे। तूं फिक्र न कर, ये मुंहिंजी बि बाजाई आहे। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मुंहिंजे लाइ दुआ ज़रूर घुरजांइ। कलंदर मस्त कलंदर। प्यारा सखी नूरानी, मां तुंहिंजे दर ते सवाली बचे आया आहियां। मुंहिंजे बचड़े खे हर मुसीबत खां बचाए ऐं हिन धरतीअ ते पंहिंजी रहमत कर। पुट, तोखे थींदे कंहिं ॾिठो त न आहे? अम्मा, शाह नूरानी जे हूंदे मूंखे केर बि नथो ॾिसी सघे। तुंहिंजी दुआ घुर्जे। नूरीअ जो छा हाल आहे? अम्मा, नूरी तोखे सारे पई ऐं मां तोखे वठण आयो आहियां। ना पुट, मुंहिंजी पोइ हॾियुनि में एतिरी ताक़त न आहे जो मां तोसां गॾु सिंगलनि में धिका खाई सघां। अम्मा, मां त उम्मीद करे आयो त तूं मूंसां ज़रूरु हलंदी। पुट, मां तोसां गॾु नथी हली सघां। तूं मुंहिंजी दुआ हमेशह तुंहिंजे गॾु आहिनि। कोठी जो बच्चा मुंहिंजो पंहिंजो बच्चा आहिनि। मां हिन वचन खे कोन छॾींदसि। चङो अम्मा, जिंदगी रही त पोइ मिलंदा। जी नूरानी, मुंहिंजे बच्चे के पंहिंजे अमान में रखजा। उनकी मदद कर, मदद कर।
तारा खबर दे बासुंदरी या मानी दोस्त ला तेरे की जाए हूँ राजा ये जो पारा तो हो गई रमजान यार कारा जी भारत हो जाए कलंदर तू चलेगी भाई माँ चाहते जल्दी अची हम मुझे तबियत ॾाढी ख़राब आहे भाई जी पाक मिट्टी तू गवाह रह जे तू तो जी पाक मिट्टी जो कफन पातो है
मैं अगर तुम्हारा बेटा अंग्रेज से बगावत न करता तो आज तुमको ये दिन देखना नहीं पड़ता। बकवास बंद कर फरंगी। 1 फुट था 1000 फुट हुए हाँ तो ही नहीं धरती मता कुर्बान करे छड़े हाँ। तुमको नहीं मालूम हमारा हुकूमत मशरिक से लेकर मगरिब तक है। तुम सारा जिंदगी इस धरती पर सर पीटता रहो। तुम्हारा बेटा कभी वापस नहीं आएगा, कभी वापस नहीं आएगा और तुम्हारा सुनने वाला कोई नहीं है। तुम सब पागल है। ऐसा कभी नहीं हो सकता है, कभी नहीं हो सकता।